मुझे फिक्र अमन आलम, तुझे अपनी जात का गम, मैं तुलू हो रहा हूँ, तू ध्रुव होने वाला, मेरी रात मुंतजिर है किसी और सुबह नो की, ये शहर तुझे मुबारक हो जो है जुल्मतों की मारी। इन अजीम शान मुकरा जे थाने के अंदर शरीक थींदड़ दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, नौजवान साथियों, तव्हां जे जज़्बत के सलाम आहे, तव्हां जी हिम्मत के सलाम आहे, तव्हां जी अज़मत के सलाम आहे ऐं तव्हां सिंध जे अंदर जिदोजहद जो नओं जज़्बो जेका इख्तियार कयो आहे, तव्हां नओं उन्वान जेका बणिया आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ही आमिर नवाज़ बड़ाई साहब जी सूरत में जेके सिंध जा हज़ारे मित्र हिते मौजूद आहिनि, सिंध जूं तमाम जमातूं मौजूद आहिनि, सिंध जे तमाम तबक़ात सां तालुक़ रखण वारा मौजूद आहिनि। मां सभिनी जी जिदोजहद खे ॿिन्ही हथनि सां सलाम जेका पेश कयां थो। मुंहिंजा दोस्तो, हीअ जिदोजहद तवील जिदोजहद आहे ऐं जमात इस्लामी इन जिदोजहद जे अंदर पहिरें ॾींहं खां वठी करे शामिल आहे। ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी जंहिं ड्रामे जो राग सीन जेका इख्तियार कयो आहे, जंहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं हुनजे पीउ जेको आहे जंहिं तरीक़े सां इन सिंध जो सौदो कयो आहे, सिंध सां गद्दारी कई आहे, उनखे सिंध कॾहिं बि तारीख़ में माफ़ न कंदी। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं बिलावल भुट्टो साहब खे एतिरो ई जेकॾहिं शौक़ु हुयो त उहो लेटर वठी करे इन केनालनि खे रद्द कराए ॾेखारिया, मगर अफ़सोस इहो त हर दफ़े वांगुरु मुनाफ़क़त करे, दोगलापन इख्तियार करे, मिठो मयार इख्तियार करे, उन सिंध जे हिन ईमान सां हिन जेका हुकुल वतनी सां उन्हनि गद्दारी जेका कई आहे ऐं हिते असांजा मुतरा बीठा आहिनि। मां पुछा करणु चाहियां थो त इहा तारीख़ त मुतरा जा मुंशी बि वठी ईंदा आहिनि, आख़िर तूं कहिड़ो मुंशी हुए जो तूं तारीख़ वठी करे जेको